रज़िया फुलपोटो साहिबा खे हिकिड़ी घरेलू छोकिरी खां पुलिस ऑफिसर थियण ताईं जेको हुन सफ़र तय कयो आहे उनजो तफ़सील असां सां शेयर कयो। जीअं त मां फुलपोटो कौम सां तालुक़ु रखां थी त हिते जेको आहे त मूंखां अॻु में शायदि तमामु घटि जेको आहे लेडीज़ हूंदियूं, पंहिंजूं छोकिरियूं हूंदियूं जिन खे जेको आहे त तालीम हासिलु करण में ॾाढी ॾुखियाई थी हूंदी ऐं इहे मसइला मसाइल ख़ुदि मूंसां बि थिया हूंदा, छो जो मां हिकु अहिड़ी कम्यूनिटीअ सां तालुक़ु रखां थी जिते पहिरें में त कोई पंहिंजी छोकिरी न्याणी कोन पढ़ाईंदो हुयो, पर मां चवंदमि हिन में पंहिंजे पीउ मां जो मुंहिंजे पीउ मां जो वॾो किरदारु आहे ऐं अॼु मां जंहिं जाइ ते हिन मंज़िल ते आहियां त मां पंहिंजे पीउ मां जे दुआउनि सां हिन मंज़िल ते आहियां ऐं तमामु ॾुखियाईनि खे मूं फेस कयो हूंदो। हाणे इहो असांखे ॿुधायो त तव्हां हिन वक़्तु पुलिस डिपार्टमेंट में कहिड़ी रैंक जा ऑफिसर आहियो ऐं उन जे लाइ तव्हां कहिड़ो ॾाके बि ॾाके पंहिंजो अचीवमेंट हासिलु कयो? मां 2004 में एज अ कांस्टेबल जेको आहे पुलिस में भर्ती थियमि। उनखां पोइ 2013 में कमीशन जो सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान पास कयो, डायरेक्ट हुन में ASI थी वियमि ऐं 2019 में मुंहिंजो सब इंस्पेक्टर जॾहिं 5 साल पूरा थी विया उनखां पोइ सब इंस्पेक्टर मुंहिंजो प्रमोशन थियो ऐं हींअर मां अपर स्कूल कोर्स जेको आहे A ग्रेड में पास कयो आहे ऐं इंशाल्लाह जेको मुंहिंजो नेक्स्ट प्रमोशन हूंदो उहो इंस्पेक्टर जो हूंदो। तव्हांजो जेको पुलिस डिपार्टमेंट जे अंदरि पंहिंजो त आख़िर तव्हां कहिड़ी रैंक ते वञणु चाहियो था या ज़हन का शइ सेट कई हूंदी त मूंखे पंहिंजे डिपार्टमेंट में किथे दम करिणो आहे? ख़ुशि नसीब आहियां जो पहिरियों में त ईअं हूंदो त मर्द ऐं औरतुनि जी सीनियरिटी गॾु हूंदी। हींअर जीअं त DC साहब बि तव्हांखे ॿुधायो त हींअर असांजी 5% असांजी पंहिंजी लेडीज़ पुलिस जी माना सीनियरिटी अलॻि कयल आहे मर्दनि खां, त इन लिहाज़ खां इंशाल्लाह मुंहिंजी पोइ 21 साल सर्विस बाक़ी जेको रहे थी उन में इंशाल्लाह मां SSP जी पोस्ट ताईं पुॼंदमि। अगरि वधीक ख़ुशि नसीब हुयमि त थी थो सघे मां DIG रैंक खां जेको आहे न रिटायर थियां। अच्छा, तव्हांजे सॼो पुलिस जो जेको सफ़र आहे इंशाल्लाह तव्हां कंहिं वॾे मान मर्तबे ते पहुचंदव, असांजी जेके नेक तमन्नाऊं आहिनि त उन सॼे सफ़र में तव्हांखे पंहिंजो हेल्पिंग हैंड तौर ते सभ खां वधीक कंहिंखे यादि कंदव जॾहिं तव्हां सभ खां वॾी रैंक ते पहुची वेंदव? सभ खां पहिरियों में त पंहिंजे बीमा खे जिन जी महिनतुनि सां, जिन जी काविशुनि सां, जिन जी दुआउनि सां इहो पुलिस डिपार्टमेंट में जेको मां आई आहियां ऐं उनखां पोइ मुंहिंजा जेके पंहिंजा पुलिस ऑफिसर आहिनि, असांजा SSP PSP ऑफिसर आहिनि, उन्हनि हमेशह लेडीज़ पुलिस खे सपोर्ट कयो आहे। सिर्फ़ु मूंखे ई न पर जेके बि असांजी लेडीज़ पुलिस हींअर कमु कनि थियूं वॾनि उहिदनि ते त उन्हनि जी सपोर्ट सां ई असां जेको आहे हिन उहिदे ते हिन मुक़ाम ते आहियूं ऐं बहितर खां बहितर असां हींअर कमु करे रहिया आहियूं। अच्छा रज़िया साहिबा, तव्हां सिर्फ़ु ऑफिस में चेयर ते वेही सर्विस कई आहे या फिज़िकली बि रेड में ऐं ॿियनि मामलनि में पुलिसिंग जेका थिए थी उन में बि जेको कंट्रीब्यूट कयो आहे, सर्विस कई? असां सिर्फ़ु ॾिसो त जॾहिं असां 2 पार्टियूं काल पार्टी कंदा आहियूं पंहिंजी सीट ते वेही त तव्हांखे ख़बर हूंदी त कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके कंप्लेन कंदा आहिनि पर उन में सही ॻाल्हि न ॿुधाईंदा आहिनि, पोइ उनजे लाइ जॾहिं 2 पार्टियूं जेको आहे चवंदियूं आहिनि तव्हां अचो पाण ऐं पर्सनल इंक्वायरी अची कयो त ॾिसो जेको आहे त ॾोहदार जेको आहे धुन कहिड़ी आहे, मतिलबु ऑन स्पॉट ते वेंदा आहियो? जी ऑन स्पॉट वेंदा आहियूं ऐं ॾिसी जेको आहे उन खां पोइ जेको आहे त असां कोई बि जेको मसइलो मसाइल हूंदो आहे पंहिंजे बाला ऑफिसर खे ॿुधाईंदा आहियूं। उन खां पोइ उन्हनि जे जेकॾहिं कंहिंखे FIR करणी आहे FIR कराईंदासीं, अगरि पेचअप थी थो वञे त मां सम्झंदमि तमामु बहितरीनु माना जेको इहो कमु आहे जेको ॾिसो ठही वञे। तव्हां पाण बि सम्झो था असां वटि जॾहिं 236 जा ज़मीनी केस अचनि था त कोर्टनि में उन्हनि खे साल लॻी वञनि था। अगरि उन्हनि खे पुलिस डिपार्टमेंट जी ऑफिसर जेको लेडीज़ थी वञे या असांजो मेल ऑफिसर घुराए थो ऐं पाण में उहे ठही था वञनि त थोरे वक़्त में उन्हनि जो मसइलो हल थी वञे थो। जेकॾहिं ईअं नथो थिए त असां वरी जेके ग़रीब माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे लीगल एड सोसाइटीअ जे तरफ़ां फ्री में वकील ॾींदा आहिनि, उहो वकील जेको आहे उन्हनि खे फ्री में जेको आहे पंहिंजी सर्विसिस मुहैया कंदो आहे। अच्छा रज़िया साहिबा, जॾहिं तव्हां वटि जेके ख़ासि करे ज़ाल मुड़ुस जा जेके केसिस ईंदा आहिनि उन्हनि में वधीक जेको आहे उहो केरु गिल्टी महसूसु थींदो आहे, घरवारी या उनजो घरवारो या उनजो काज़ ऑफ कॉन्फ्लिक्ट छा हूंदो आहे तव्हांजे साम्हूं? दबाव थो करे या तशदुद थो करे त पोइ इहो माना हिकिड़ो जेको आहे त वॾी ॻाल्हि जेको
ज़िंदगी पंहिंजा भेण भाउ छॾे तव्हां वटि अचे थी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॾिसो न मुड़ुसु उनजो जेको आहे त सख़्तु जापो उनखे तहफ़ुज़ ॾियण वारो बि उनजा मसइला हल करण वारो बि, जॾहिं उनखे तहफ़ुज़ नथो ॾिए पंहिंजे घर में त उन औरत खे केॾो ॾुख थींदो हूंदो। ऐं अगरि शादी में उन्हनि खे ॿार थी था वञनि, अगरि जेको आहे ज़ाल मुड़ुसु अलॻि थी था वञनि त पोइ उन्हनि जा उहे ॿार रुली था वञनि, छो जो उन खां पोइ मर्द शादी करे या औरत उहा शादी करे त उन ॿारनि जी जेको आहे कोई वेॾो पीउ त लुका उनखे कोन कंदो, न वरी जेको आहे त कोई उनजी जेकी ॿी शादी कंदो आहे मर्द उहा वेॾी मां। पुलिस सर्विस दौरान का अवार्ड का एप्रिसिएशन को अहिड़ो जेको क़ाबिल ज़िक्र सम्झो? बिल्कुलु, मूंखे हिन महिल ताईं तमामु घणा जेको आहे त अवार्ड जेको आहे त मिलिया आहिनि, पर हुन खां अलावा जेको सभिनि खां वधीक साईं पीर मोहम्मद शाह जॾहिं असांजो SSP खेरपुर हो त असांजो ex-CM सिंध साईं काइम अली शाह जेको आहे उन वक़्त में मां जीअं कंप्लेंट सेल में आयमि त मुंहिंजे बहितरीनु कारकर्दगीअ ते जेको आहे मूंखे अवार्ड मिलियो। ऐं साईं काइम अली शाह जीअं त असांजे बेसिकली खेरपुर जो आहे त मां चवंदी आहियां त जॾहिं बि मुंहिंजी फैमिली इहो मुंहिंजो अवार्ड ॾिसंदी त उहे यादि कंदा त जेको आहे CM लेवल ते तव्हांखे एप्रिसिएशन? तमामु बहितरीनु अवार्ड त मूं वटि जाम आहिनि, अहिड़ा एप्रिसिएशन जेको आहे त खोड़ सारा रिवार्ड आहिनि, पर सभिनि खां वधीक मां थी सम्झां त उहो मूंखे रिवार्ड आहे। तव्हां पंहिंजे पढ़ाई दौरान जॾहिं शागिर्द हूंदा हुआ दरमियाना हूंदा हुआ या A1 क्लास जे शागिर्दनि में शुमार थींदो तव्हां? A1 क्लास में। थैंक यू वेरी मच मैडम। महिरबानी।